अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 जुलाई वेनसडे। सुबुह जा थिया आहिनि 8:15 ऐं मूंखे बिल्कुलु निंड न आई आहे अॼु, छो राति जो 3 बजे अलाए 2:45 बजे लाइट हली वई। उन खां पोइ मुंहिंजी निंड फिटी वई। लाइट अची बि वई थोरी देरि खां पोइ, पर मां अञा थी जाॻां। सो खयमि कैंची ऐं प्लांट्स जी सफ़ाई सुथराई कई अथमि। काफ़ी जेके एक्स्ट्रा ऐं डेड जेके बि पन हुया उहे कटिया आहिनि हिननि जा, कंहिंजी ट्रिमिंग कई आहे। कॾहिं कॾहिं हिन मौसम में हिननि जी प्रूनिंग करणु ज़रूरी हूंदी आहे त जीअं इहे प्रॉपरली वधनि। बारिश जो सिलसिलो कंहिं सूरत में रुकिजे नथो, घटि थी थो वञे पर ख़तमु नथो थिए। ऐं मूंखे हाणे इंतज़ारु आहे ज़हरा जो, त उहा अचे त मां हुनखां बीही अॼु प्रॉपर सफ़ाई करायां, छो त हुन माई जा बि मज़ा थी विया आहिनि। त मां हुनखे कुझु चवंदी न आहियां, बीहंदी न आहियां हुन सां, त तंहिंजे करे उहो बि ॾाढी केयरलेस आहे। सो काफ़ी सारो कमु कयो अथमि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं अंदरिन जेके शेड में कूंडियूं आहिनि उन्हनि खे बि मां बरसाति जो इलाही पाणी ॾिनो आहे। त अॼु मां हाणे हिन पाणीअ सां ई जेको आहे हितां सॼी कुंड धोराए ऐं हितां उहो बि एरिया जेको धोराए साफ़ु कराईंदमि। ऐं सो बसि बहरहाल हुनजो इंतज़ारु थी कयां। हाणे हे कीड़ो जेको आहे वण मां लटके थो पंहिंजे ॼारे जे ज़रिए। बहरहाल बारिश थी रही आहे, वरी बि कंटिन्यू सफ़ाई कराई अथमि इलाही सारी। ऐं टब मां हितां हटाए छॾियो, छो त माशाल्लाह बारिश जो ॾाढो सारो पाणी मां पंहिंजी प्लांट्स खे ॾेई चुकी आहियां। ऐं अॼु मां ॿी सफ़ाई कराई आहे त लॻे थो त साफ़ु आहे। ऐं कीड़ो पंहिंजी मौज मस्तीअ में लॻो पियो आहे। अञा प्लांट्स माशाल्लाह एॾा सावा ऐं सुहिणा थी विया आहिनि जंहिंजी हद न आहे। हे जेट प्लांट मूंखे उअं ई ईअं लॻंदो आहे त ॼण शाख़ुनि ते मोती आहिनि, पर मथां जो हुननि ते पाणी पियो आहे त अञा सुहिणा था लॻनि। ज़बरदस्त। हीअ बि वरी मुंहिंजी इलाही वधणु लॻी आहे। ऐं हिनखे बि हाणे मूंखे रसी ॿधणी पवंदी। रसी पहिरियों वारियूं ॿधल आहे मथे हिन में, ॾिसां थी। मींहुं बंदि थियो त मां अची वियमि। मां निम मां हीअ कुझु कटिंग कई आहे हितां, छो त बिल्कुलु सॼी हिन पासे जेको किरे पई। ऐं हिते हिकिड़ी नई किली हई अथमि भित में, उन सां हिनखे रसी ॿधी छॾियमि। ऐं हेठि वारो जेको आहे उहो हिनखे हेठां ई जेको आहे पहिरियों वारो ॿधलु आहे, सो खीरे वारो अची वियो आहे। सो हिनजी ट्रिमिंग करणु इलाही ज़रूरी हुई। खीर वठी ॾेई आयमि अंदरि सुराण खे त उहा काढ़ींदी। वणु सफ़ा जेको न हेठि किरे पियो। पहिरियों सोचियमि कंहिंखे चवां हेल्प करे, पर पोइ मां चवंदी आहियां मां कंहिंखे कोशिशि कंदी आहियां त घटि ई चवां हेल्प जे लाइ। सो ही पुराणो वारो त इहो आहे, ऐं नओं वारो इहो मथे नओं हिनखे फिक्स कयो अथमि। हुन खां सवाइ हे बोगनवेलिया इलाही वॾी थी वई, किरे पई हेठि, त मां हुनखे मथे सरिया निकितल आहिनि भित मां, उन में ॿधी छॾियो आहे। ऐं सभई प्लांट्स माशाल्लाह। ऐं हिकिड़ी ॿी निम जेका घर में वॾी थी वई आहे, उहा सोचां थी हिते ई किथे आहियां, पर हाणे त सॼी स्पेस ई भरिजी वई आहे। पर थोरो अॻियां करे हिन में हिते लॻी थी सघे न, हिन जाइ ते ॾिसां थी। त उहा बि ॾाढी वॾी थी वई आहे ऐं अंदरि जेको आहे उहा किरे थी पई। ऐं हिनखे मां ॾाढो मिस कंदी आहियां। मुंहिंजो हिकिड़ो मशरूम्स हितां केरु खणी वियो ख़ैर सां। हिन में ॾिसो कुझु फुटे थो, अमेज़िंग, अलाह जी कुदरत आहे। बसि इहो साॻियो ई वणु न फुटे, बाक़ी ॿियो जेको बि फुटे। हा, हिकिड़ी ॿी बि शइ तव्हांखे ॾेखारणी आहे। पहिरियों हे ॾिसो, हे व्यू सॼो माशाल्लाह। हे निम कोन्हे, अलाए छा शइ आहे। सुबुह जो हिते गाॾी पियो साफ़ु करे, असांजी हिकिड़ो पोड़ो माण्हू आहे, उहो गाॾी साफ़ु कंदो आहे हर महीने, मतिलबु हर महीने ते पैसा वठंदो आहे। त उनखे मां चयमि त हे छा आहे। पहिरियों चयोमांइ निम आहे, पोइ पन पटे उनजा सिंघी, उनजा जेके दाणा ॾिठईं, चई न निम कोन्हे, अलाए छा आहे। सो बहरहाल अलाए बि छा आहे। त हाणे बसि ॿाहिरां ईअं त तव्हांखे सॼो नज़ारो ॾेखारियां। ऐं सॼो जेको आहे माहौल एॾो सुहिणो आहे माशाल्लाह। मां तव्हांखे हे थी ॾेखारणु चाहियां त जीअं मींहं वसा आहिनि न, हे जेको बादाम हितां असांजे पाड़े वारनि जो लॻल हुयो, उन्हनि कटे छॾियो हो, कटराए छॾियो हो। त उन बादाम जे हिन थुड़ में
जेको थोरो घणो हिसो बीठो उन में ही वरी थो फुटे ऐं माशाल्लाह बारिशुनि खां पोइ इलाही वॾो थी वियो आहे। पहिरियों खां इलाही ॾींहं पहिरियों खां ई फुटे पियो, पर हे मां जॾहिं मींहं खां पोइ ॾिठो आहे त इहो अचानक सां वॾो थी वियो आहे। त इहो बि आहे। पूरो तव्हां ॾिसंदो हर घर जे ॿाहिरां ग्रीनरी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे घर जे ॿाहिरां बि। त हाणे अंदरि ॿाहिरां जो कमु मां ख़तमु करे छॾियो। सुबुह अंदरां जी सफ़ाई कई, कटिंग कई, ट्रिमिंग कई, प्रूनिंग कई, हाणे ॿाहिरां जी करे आयमि। अॼु मुंहिंजी लंच जी मोकल आहे ऐं मां जीअं त निंड न कई आहे, न राति न सुबुह न मंझंदि। त हाणे जेको आहे मुंहिंजो दिमाग़ु बिल्कुलु जाइ ते न आहे। मां पाण खे ॾाढो वाइड़ो वाइड़ो फील थी कयां। सुराइण आओ ख़ुशबू त अचे थी माशाल्लाह ज़बरदस्त। कहिड़ो पुलाउ आहे? चिकन सॉसेज पुलाव। चिकन सॉसेज पुलाव। हे सॉसेजिस जेके आहिनि कटे करे हिन में विधियल आहिनि। वाह वाह असुल, वाह वाह, छा ॻाल्हि कजे माशाल्लाह। सो मुंहिंजी लंच जी ज़िमेदारी न हुई, सो हे सभई हाणे इहो ई खाईंदा ऐं मां आज़ादु आहियां। सो निमाज़ जो टाइम बि थी वियो आहे, निमाज़ पढ़णी आहे ऐं लंच जो टाइम बि थी वियो आहे, लंच बि खाइणो आहे। सो अॻियां जेको बि थींदो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। लंच में इन्हनि चांवरनि सां गॾु गॾु सुरहाण हे कंहिं क़िस्म जा पटाटा थी फ्राई करी। डिश जो नालो उनखे ई ख़बर हूंदो, मूंखे न आहे ख़बर छो त ख़बर त मां डिशिस जा नाला सिंधीअ में खणंदी आहियां, उनजा पंहिंजा अलॻि सां नाला हूंदा आहिनि। सो हिते मज़ेदार पटाटा फ्राई था थियनि, कुझु ब्रोस्ट टाइप कुझु शइ आहे, सो ज़बरदस्त था लॻनि माशाल्लाह। ॾिसूं था खाई त कीअं थो लॻे। ऐं इहे सभु रेसिपीज़ अॼु जेके हिन चांवर ठाहिया आहिनि सॉसेजिस वारा ऐं ही जेको कुझु फ्राई करे रही आहे, इहे सभु रेसिपीज़ आस्ते आस्ते तव्हांखे सुराण जे चैनल ते मिलंदियूं। बसि फ़र्क़ु इहो आहे रुगो देरि इहा आहे जो असां वटि इंटरनेट जो ॾाढो वॾो प्रॉब्लम हली रहियो आहे ऐं तंहिंजे करे अपलोड करण में वीडियोज़ खे थोरो टाइम थो लॻे। सो इंशाल्लाह इहो बि मसइलो हल थी वेंदो। बारिशुनि जे करे, बरसातुनि जे करे ॾाढी गड़बड़ आहे हर शइ जी। सो मुंहिंजो त इहो बि तव्हां सां शेयर करे छॾियां त हिकिड़ी हीअ ॿी डिश आहे जेका उहो कुझु ईजाद कंदी आहे, कुझु हितां हुतां ॾिसंदी आहे, उन में पंहिंजे तरफ़ां चेंजिस कंदी आहे, पंहिंजा मसाला असांजा या जेको बि पंहिंजो टच हिकिड़ो ॾियणो, त उहो हिनजो हमेशह खां कमु हूंदो आहे। सो ही मज़ेदार पटाटा तरजनि था। हिनमहिल थिया आहिनि शाम जा पूरा 7 ऐं मां हिते पचायो आहे कीमो ऐं पटाटा। चिकन जो कीमो आहे, कुझु ॾींहं पहिरियों बि पचायो हुअमि, किलो कीमो तक़रीबन त अधु किलो उन ॾींहुं पचायो, अधु किलो पियो, त हिनखे पचाए पूरो कयो। ऐं उनखां सवाइ सुराण हिते ठाहे थी पटाटनि जा कटलेट्स। सो हिते हुनजो इहो सिलसिलो हले थो। तओ बि रखियो अथई, अलाए छो हिन ते छा कंदी मूंखे न आहे ख़बर। ऐं हिते सॼो सामान ठाहे रखियो अथई। असांजी डिनर जी तयारी आहे, मंझंदि जो चांवर पचाया, इन करे राति जो पचाईंदासीं मानी। ऐं सुराण छा थी करे हाणे इहो जेको बि कंदी, ॿी त काई शइ पई कोन्हे, त उहो बि चाढ़ो अथई साॻियुनि शयुनि जे लाइ। सो उहो तव्हां हिन जे व्लॉग्स में ॾिसी सघंदव, हिन जे वीडियोज़ में। सो हिन महिल ताईं जी इहा प्रोग्रेस आहे सॼे ॾींहं जी। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 जुलाई, थर्सडे। हा थर्सडे, ऐं टाइम अलाए छा थियो, 12 थिया आहिनि मुंहिंजो ख़्यालु आहे, 12:15। सो कल्ह व्लॉग पोस्ट कोन कयो, रीज़न्स तव्हां सम्झी सघो था। हिते हाणे हिन महिल सुरहाण कटे थी पई टमाटर ऐं असांजी लंच जी तयारी आहे। हिते मां चिकन कढी रखियो आहे, मां पचाईंदमि दाल चिकन, चणनि जी दाल ऐं चिकन। दाल हिते बॉइल थी थिए ऐं हिते दाल जे लाइ दाग थो थिए ऐं हिते भिंडियूं थियूं थियनि फ्राए, छो त मूंखे पचाइणो आहे भिंडियुनि जो 2 प्याज़। ठीकु आहे। ऐं हिन महिल घर में टमाटर न हुया, जेके मां अधु किलो वठी आई हुअमि 200 रुपए जा, उहे 2-3 ॾींहं हलिया। उनखां पोइ हाणे वरी मां वियमि ॿाहिरि, त अॼु 200 रुपए किलो पिया मिलनि, त वरी मां अधु किलो टमाटर वठी आयमि, त मतां जेको आहे कुझु घटि थी वञनि। ऐं मूं वटि आयल आहिनि मुंहिंजा प्यारा महिमान। अलाह अचनि ओए जिन आहे मन सर हो थिए, इहो छा आहे? उन्हनि मां हिकिड़ो हिन सोफ़े में पियो आहे ऐं फ़ोन ते लॻो पियो आहे, जीअं त अॼुकल्ह जा चरिया ॿार आहिनि। सॉरी हिते मां तव्हांखे चरियो काई ॻाल्हि नो प्रॉब्लम। ठीकु आहे। ऐं ॿिया जेके हिज़र जी जेका ॿी फैमिली आहे, उहा ज़रूरी कम सां ॿाहिरि वई आहे। हा, माना तव्हां हिते वेठा हो न, हिकिड़ो फैमिली मेंबर हिते वेठा, बाक़ी जेका ॿी फैमिली आहे उहा ॿाहिरि वई आहे। अलाह साईं, ॿार आहिनि या उस्ताद आहिनि असांजा। सो बहरहाल त किचन जो कमु जारी आहे असांजो, लंच ठाहियूं था। ऐं अॼु जो व्लॉग इहो मां हिते ई थी ख़तमु कयां, छो त जेको कल्ह वारो व्लॉग मुंहिंजो थोरो घणो रिकॉर्ड थियलु हो, हे क्लिप मां हुन सां ई मिलाईंदमि।
ऐं बाक़ी सॼे ॾींहं में अगरि कुझु रिकॉर्ड करण जहिड़ो हूंदो त उहो मां ज़रूरु इनशाला तव्हां सां शेयर कंदमि। ऐं छो त सॼे ॾींहं में कुझु अॼु जेके आहिनि न असांजियूं घणियूं थींदियूं कचहरियूं, त ॾिसां थी जेको मौक़ो मिलियो जेको कुझु मां रिकॉर्ड करे सघियमि उहो कंदमि। सो अॼु वारे व्लॉग मां हिन मां तव्हांखां मोकिलायां थी। अलाह सी तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, इनशाला ज़िंदगी रही। त वरी नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं। इहो नथी चई सघां अॼु मिलंदासीं या सुभाणे मिलंदासीं, छो त वक़्त ऐं हालतुनि जो अॼुकल्ह को एतबार कोन्हे। ठीकु आहे। सो फ़िलहालु लंच जी तयारी आहे, तव्हांखां ई मोकिलाणी। अलाह वही।